बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद वेझो 7 ॿारनि जी माउ जो घर अंदरि पुरस्रार नमूने गोली लॻल लाश हथ, भाउ वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस बि गुझारत न भञी सघी। जांच कयूं था क़त्ल आहे या ख़ुदकुशी, ख़बर नथी पवे पुलिस। औरत हुरमत ख़ातून ज़ाल मोहम्मद सलाह जो गोली लॻल लाश जैकबाबाद जे मौलादात थाणे जी हद ॻोठ शाहीनाबाद मुग़ैरी में घर अंदरां हथ आयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जाली डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। JTI पारां सिंध अंदरि ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी करण ऐं मक़ामी माण्हुनि जी तालीमी इदारनि में दाख़िलाउनि ऐं नौकरियुनि में हक़ तलफ़ी थियण ख़िलाफ़ जैकबाबाद समेत पूरे ज़िले में मुज़ाहिरा। जैकबाबाद में JTI सिंध जे अॻूणे जनरल सेक्रेटरी हमादुल्ला अंसारी, JTI जे सदर ताज मोहम्मद अमरोटी, JUI जे मौलाना अब्दुल जब्बार रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में JUI ऑफिस खां रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते निठण उस में मार्च कयो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। गॾी खैरो में ज़िले जनरल सेक्रेटरी ग़ुलाम मुर्तज़ा हैदरी, तालिका जनरल सेक्रेटरी महकूमुद्दीन बिरोही ऐं JUI जे सिटी अमीर असदुल्ला हैदरी जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ओबावड़ो में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सिंध में धारियनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾींदड़नि ख़िलाफ़ नसरुल्ला कलादी, ग़ुलाम रसूल फारूकी, असगर शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ज़िला बदीन जे मुख़्तलिफ़ शहरनि बदीन, राजू खानानी, मातली ऐं तराई में सिविल सोसाइटी ऐं बेरोज़गार नौजवाननि पारां जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ धारदार एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। बदीन में दरिया ख़ान, हैदर सूमरो, करीम ओडेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में शाह लतीफ़ रोड खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राजू खानानी में इस्माइल शीदी, हसन जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। अॻवाननि कूड़ा डोमिसाइल रद्द करे कार्रवाई ऐं कानून साज़ी जो मुतालबो करे छॾियो। जैकबाबाद जो अवाम चोरनि जे रहमो करम ते पुलिस भत्ताखोरी में रुधल। सिटी थाणे जी हद डंगर पाड़े मां अणसुञातल चोर शहरी जी CD मोटरसाइकिल 2018 मॉडल चोरी करे फरार। सखर वेझो तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो। पन्नो आकिल वासी नज़ीर जोगी फौत, संदसि ज़ाल साहिबा सख़्त ज़ख़्मी, मासूम ॿारड़ो मौजज़ाने तौर महफ़ूज़। हादसे जो शिकार कुटुंब लखी ग़ुलाम शाह में माइटनि जी शादी में शिरकत बाद वापसि पन्नो आकिल वञी रहियो हो त रस्ते में हादसो पेश आयो। मीरपुर साकरो वेझो जोखे स्टाफ वटि 125 मोटरसाइकिल ऐं ट्रक में ज़ोरदार टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी, ट्रक ड्राइवर फरार। पुलिस ट्रक पंहिंजी तहवील में वठी छॾी। कुंभ थाणे जी हद धनार ख़ान साखाणी जो रहवासी 55 वरनि जो अल्लाह धायो अणसुञातल हथियारबंदनि तां गोलियूं हणी क़तल। पुलिस मूजिब मक़तूल खे पुराणी दुश्मनी तां क़तल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल जे भाउ साजन साखाणी जो चवणु हो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। बिरादरी जे कुझु रूपोश माण्हुनि ते शक आहे, जांच कराईंदासीं। नौशेरो फेरोज़ में नौजवान हाजन सूमरो घरू अणबण तां ज़हरीली गोरियूं खाई पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। नौजवान हिकु ख़ानगी स्टेट एजेंसी में मुलाज़िम हो। हयात पिताफ़ी वेझो कंडेर शाह खे ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि खां घारो पवण सबबि केतिराई ॻोठ ऐं 100 एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि अची विया। सबड़ पुल वटां बि ख़ानवाही लॻ कंडेर शाह खे 10 फुट वेकिरो खंडु लॻो, जंहिं सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। कंडेर शाह खे ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां पयल घारनि जी इतला बावजूदि आबपाशी अमलदार न पहुता त ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि कया। सखर में न्यू पिंड जे रहवासी शाबान मीराणी जो मासूम ॿारनि ऐं घरवारी समेत प्रेस क्लब आॾो माली सहायता न थियण ते एहतजाज। लॉकडाउन सबबि बेरोज़गार थी वियुसि। घर जो किरायो अदा न करण तां घर मालिक सामान ॿाहिरि उछलाए घर ख़ाली करण ते मजबूर करे रहियो आहे। बेरोज़गारी सबबि फाका कशी करण ते मजबूर आहियूं। हुन चयो त मेयर सखर ज़िले इंतिज़ामिया ऐं वस वारनि खे मदद जी अपील थो करे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां वधीक।